पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिर्फ़ निहारी हलवो खाइण लाइ ठाहियल सियासी इत्तेहाद में शामिल न थींदासीं। पीपुल्स पार्टी कंहिंजा बि पेर न पकड़ींदी। तव्हां चवंदा हुया आरिया पार थींदो, नज़रियाती सफ़र आर पार खां थींदो, पेर पकड़ण ताईं अची पहुतो आहे। असां 3 सालनि खां कठपुतली जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े अब्बासपुर में चूंड जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त सियासी हरीफ़ वज़ीर आज़म बणण जे लाइ कंहिंजा बि पेर पकड़ण लाइ तयार आहिनि। जेकॾहिं तव्हां इमरान खे भॼाइण नथा चाहियो त ख़ामोश थी घर वेहो, असां इमरान खे भॼाईंदासीं। बिलावल चयो त 5 सियासी मुख़ालिफ़नि सां जेल में मिलण वियासीं, पर असां जा सियासी हरीफ़ गॾिजी कठपुतली खे घेराइण में संजीदा न आहिनि। असां इमरान खे 1 इंच गुंजाइश ॾियण लाइ तयार न आहियूं। ज़मनी इलेक्शन में असां इमरान खे शिकस्त ॾिनी, जॾहिं त असांजा दोस्त चाहिनि पिया त ज़मनी इलेक्शन इमरान खे तोहफ़े में ॾियूं। हुन चयो त असां बजट में हुकूमत खे टफ टाइम ॾियण जो सोचियो हुयो। ज़रदारी खे इस्पताल मां वठी आयासीं, पर ॿिए तरफ़ ॾिठो त ख़ामोशी हुई। असांखे उमेद हुई त शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान मेंबरनि खां पुछंदा त असेंबली इजलास में छो शिरकत न कई। हुन चयो त हू हाणे बि वज़ीर आज़म ऐं पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ एतमादी रिथ आणीनि। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असांजा वोट हाज़िर आहिनि। इमरान ऐं बोज़दार खे हटाइण लाइ असां तव्हां सां गॾु कमु करण लाइ तयार आहियूं, पर इमरान खे हटाइण में नून लीग जी का बि दिलचस्पी नाहे। उहा साॻियो निज़ाम ऐं बोज़दार खे हलाइण चाहे थी। हुन चयो त 25 जुलाई ते आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म बणिजी इस्लामाबाद जो रुख़ कंदासीं, वञी ॻाल्हि तरफ़ ईंदासीं ऐं कठपुतलियुनि खे भॼाईंदासीं। वोट ज़रिए तव्हां बॉर्डर जे ॿिन्ही पासे पैगाम मोकिलींदा। ॿिन्ही पासे हिकु ई पैगाम हूंदो त कश्मीर ते सौदो नामंज़ूर। बिलावल भुट्टो चयो त मुख़ालिफ़ टीवी ते वेही इहो चवंदे नथा थकिजनि त पीपुल्स पार्टी ख़तम थी वई। अब्बासपुर में एतिरा माण्हू जीअं भुट्टो जो नारो हणी पहुता आहिनि। पीपुल्स पार्टी काल्ह बि ज़िंदा हुई, अॼु बि ज़िंदा आहे ऐं ईंदड़ वक़्त में पीपुल्स पार्टी नज़र ईंदी। हुन चयो त इमरान जी तब्दीली जो असुलु चहिरो तारीख़ी बेरोज़गारी ऐं तारीख़ी महांगाई आहे। इमरान ख़ान न्यूट्रन वठंदो आहे, अमीरनि खे रिलीफ ॾींदो आहे ऐं ग़रीब अवाम खे तकलीफ़ ॾींदो आहे।